नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरें सिलसिलो जारी है। वक्त के मेरे मातिल खबर ईंदा हलूं त कौमी अमन कमेटी बराए बैनुल मज़ाहिब आमांगी अमीन शाह राशिदी यूथ विंग ज़िला गोटकी तरफा योम पैदाइश अलामा इकबाल के हवाले से प्रोग्राम जो इनकाद किया वियो। उन मौके ते मरकजी चेयरमैन सैयद अली शाह राशिदी प्रोग्राम में खसूसी तौर शिरकत कई ऐं जॾहिं त यूथ विंग ज़िला गोटकी जे ऑफिस जो इफ्तिताह ऐं केक पिण काटियो। उन मौके ते सैयद अली शाह राशिदी, पीर बख्श भट्टी, सफदर अली लेगारी, सदुल्ला कोराई ऐं ॿियनि खिताब कंदे चयो त अलामा इकबाल जो पाकिस्तान लाइ वॾियूं कुर्बानियूं ॾिनल आहिनि जेके विसारण जहिड़ियूं न आहिनि। अॼु इन अज़ीम शख्सियत जो जनम ॾींहुं आहे। खेसि वतन पाकिस्तान ते ॾिनल ख़िदमतुनि ते ख़राज तहसीन पेश कयूं था। हिननि चयो त सियासी निज़ाम अवाम खे तबाह करे छॾियो आहे। वक़्त जी अहम ज़रूरत आहे त मुल्क में सदारती निज़ाम लागू कयो वञे। उन मौके ते प्रोग्राम में मुख़्तलिफ़ इलाइक़नि खां आयल क़ौमी अमन कमेटी जे उहिदेदारनि गुलाम रसूल कीरियो, कामरान रिंद, जुल्फ़कार महर समेत इलाइक़े जे मौजूद शख्सियत रईस नूर हसन सड समेत बड़ी तादाद में शहरी ने शिरकत की। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।